अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़िंदगी टीवी जी ताज़ा तरीन खबरों सां गॾु मां आहियां अबू बकर चन्ना। नाज़रीन अव्हांखे ख़बर ॾियूं पिया नवाब शाह क़ाइदे अवाम इंजीनियर यूनिवर्सिटी में फ़लस्तीनी शागिर्दनि सां गॾिजाणी थी गुज़री आहे। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे फ़याज़ हुसैन ज़रदारी। जी फ़याज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तक बुधाइंदड़ तो नवाब शाह क़ाइदे अवाम इंजीनियर यूनिवर्सिटी में फ़लस्तीनी शागिर्दनि सां गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो, प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला सांद यूनिवर्सिटी में फ़लस्तीनी शागिर्दनि जा मसला ॿुधाई। उन्हनि खे ईद मुबारक बि ॾिनी वई। फ़लस्तीनी शागिर्दनि खे तालीम जी बहितरी लाइ हिकु सेशन बि ॾिनो वियो त तालीम खे कीअं बहितर कजे। फ़लस्तीनी शागिर्दनि पंहिंजा मसला ॿुधाया, जंहिंमें यूनिवर्सिटी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो, डॉक्टर कश चंद, डॉक्टर रमज़ान लोहा, डॉक्टर दादन भंगवा, डॉक्टर अब्दुल सत्तार सांद के सिक्योरिटी अफसर अता मंचांडियो ॿियनि यकीन ॾियारियो फ़लस्तीनी शागिर्दनि खे अवां जा जल्द मसला हल कया वेंदा। फ़लस्तीनी शागिर्दनि मीडिया खे ॿुधायो त असांखे अॼु ख़ुशी थी आहे जो यूनिवर्सिटी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो असांखे घुराए करे असांखे ईद मुबारक ॾिनी। असांजा मसला ॿुधाइजे, असांजा प्यारा असांखां पढ़नि, पर असांखे यूनिवर्सिटी वाइस चांसलर असांखे घुराए करे असांखे ख़बर पई त अॼु असांजा प्यारा असां सां गॾु आहिनि। हाणे बि यूनिवर्सिटी वाइस चांसलर तक़रीर कंदे चयो त अवां असांजी औलाद वांगुरु आहियो, अव्हांखे का तकलीफ़ थींदी त असांखे बि तकलीफ़ थींदी, तॾहिं अॼु अव्हांखे घुराए करे अव्हां जा मसला ॿुधा, अव्हांखे ईद मुबारक ॾिनी त जीअं अव्हां हिकु आहियूं। को बि मसइलो हुजे अव्हां कहिड़े टाइम बि ॿुधाए सघो था, मां अव्हांजे हर मसइले खे कोशिशि करे हल कंदुसि। आख़िर में जेके फ़लस्तीनी शागिर्द शहीद थी विया आहिनि उन्हनि लाइ ऐं सभु लाइ दुआ बि घुरी वई। जी वॾी महिरबानी फ़याज़ हुसैन ज़रदारी तफ़सील खां आगाह करण लाइ।